अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 14 अगस्त। हिन महिल टाइम थियो आहे सुबुह जा 11 ऐं खीर हिते कढी वियो आहे। जी बाहि मां हाणे बंदि कई, हिनखे ॼारी ॾींदमि। उनखां पहिरीं मां ॾही ॼमाइण लाइ रखी वियमि ऐं हिते सुराण जेको आहे पटाटा बॉइल करण लाइ रखिया आहिनि। अलाए छा ठाहींदी। ऐं थाऊं सुराण धोई चुकी आहे हाणे। उनखां अलावा मां हिते मलाई कढी रखी आहे त जीअं हिनखे जेको आहे डिफ्रॉस्ट थिए त हिन में ॾही विझंदमि। उनखां पोइ हिनजो निकिरंदो गिहु। ऐं सुराण सुबुह सवेर सां ठाहिया हुआ। सुराण कहिड़ियूं दही फुल्कियूं? सैलड वारियूं दही फुल्कियूं। हे ॾिसो। सो मां त हिन खां प्लेन कढाए उहे खाई चुकी आहियां। ऐं उनखां सवाइ मां छा छा कयो आहे उहो तव्हां सां शेयर कयां। छो त सुराण जेके सॉसेस विझंदी आहे ऐं मुख़्तलिफ़ भाॼियूं त मूंखे वरी दही फुल्कनि में उहे न वणंदियूं आहिनि। सुबुह खां चिटी उस हुई साड़ींदड़ ऐं मां धोता आहिनि कपिड़ा। सो हेॾे ॾाढो मज़े सां मां त खुलियल एरिया में कपिड़ा विधा त मूं चयो सुकी वेंदा। अचानक सां झुड़ थी वियो आहे। हल्की हल्की फुहार बि शुरू थी वई आहे। सनी सनी बूंद कंहिं महिल पए थी वरी बंदि थी वञे त मां पंहिंजो स्टैंड जेको आहे उहो रेड़े ऐं शेड जे हेठां करे छॾियो आहे त जीअं मुंहिंजे कपिड़नि ते पाणी न पए ऐं इहे धोपंदा बि रहनि। प्लांट्स मुंहिंजा ख़ुशि लॻा पिया आहिनि। ऐं हाणे मां अंदरियनि कुझु प्लांट्स खे हितां बरसाति जो पाणी जेको आहे ॾिनो आहे। ऐं ॿी ॻाल्हि त बरसाति जो पाणी माशाल्लाह रोज़ु जमा थो थी वञे इलाही सारो। इन करे मुंहिंजी हर वक़्तु जेका आहे बाल्टी भरियल हूंदी आहे। प्लांट्स जो हाल इलाही सुठो आहे माशाल्लाह। प्लांट्स ख़ुशि त मां बि ख़ुशि। ऐं हाणे मां कंदमि थोरी सिलाई। मूड आहे सिलाई जो त हलूं था अंदरि मुंहिंजे कमरे में सिलाई जे कॉर्नर में। मां अची वियमि पंहिंजे कमरे में ऐं हे आहे मुंहिंजो सिलाई जो कॉर्नर। सभिनी खे ख़बर आहे, जेके मुंहिंजा पुराणा व्यूअर्स आहिनि, जेके नवां हूंदा उन्हनि खे ख़बर न हूंदी त हिते मां कंदी आहियां सिलाई। ऐं हीअ मां रिली कढी आहे पंहिंजी। हीअ बि सिबी हुयमि, तव्हांखे यादि हूंदी। इंतिहाई बचियल सचल टुकरनि मां, इंतिहाई बचियल पटियुनि मां इहा रिली मां ठाही। त हाणे हिन जो अस्तर कोन्हे, अस्तर बि कोन्हे, हिन जो पूर बि थोरो आहे। सो अस्तर जे लाइ मां इहे डिफरेंट पीसिस कढिया आहिनि जेके मूंखे ॿिए कंहिं कम में नथा खपनि। इन्हनि सभिनी खे मिलाए करे मां हिन जो ठाहींदमि हेठो तह, हेठो अस्तर। ऐं उनखां पोइ मां सुराण खे बि चयो आहे त कुझु पंहिंजा अहिड़ा कपिड़ा कढे जेके बिल्कुलु कंहिंखे ॾियण जहिड़ा न हुजनि। ऐं मां पाण बि हाणे धोई आई आहियां उहे, त उहे मिलाए सिलाए सभु। ऐं हिन जो पूर बि मां हिन जो लिह बि कंप्लीट कंदमि। सो हाणे मां कंदमि स्टार्ट सिलाई। सो मशीन ढकियल हुजण जे बावजूदि हिन में कुझु न कुझु डस्ट हूंदी आहे त हिनखे साफ़ु कंदमि, तेल ॾींदमि ऐं उनखां पोइ मां सिलाई स्टार्ट कंदमि। हे मां हिन रिलीअ जो तह सिबी वियमि। हे वॾा वॾा पीसिस जेके मूंखे रिलियुनि जे मथे तह में न विझणा हुया उहे मां हेठे में विझी इनखे कंप्लीट कयो आहे। ऐं हाणे कुझु त पूर मूं वटि बचियल आहे जेके उहे सेकेंड हैंड चादरूं हुयूं ऐं कुझु मां हे सुराण खां पुराणा कपिड़ा कढिया आहिनि ऐं मां पाण बि कढंदमि। हिननि खे कटींदमि, हिननि जा एक्स्ट्रा जेके ॻंढनि वारा टोपनि वारा हिसा पाचा वग़ैरह कढी इलास्टिक ऐं पोइ मां हिननि खे सिधो करे इन रिली में विझंदमि। हिननि सॼनि कपिड़नि खे मां कटे साफ़ु सुथिरो कयो आहे। साफ़ु सुथिरो यानी हिननि जा ॻंढ पाचा ऐं जेके बि सिलायूं उहे सभु कढी छॾियूं आहिनि। ऐं हे हाणे हिते रेडी आहिनि विझण जे लाइ। पर लंच टाइम थी वियो आहे त हलूं था किचन में। हे सुराण हिते कटलेट्स ठाहिया आहिनि पटाटनि जा ऐं अञा हिते कमु जारी आहे। हेठां माना बेसण बची पियो। अच्छा ठीकु आहे। ऐं अटो कढी रखियो अथई हिते, मानी पचाईंदमि फ्रेश। ॾही बि बसि तक़रीबन लॻे थो ॼमी वई आहे। ऐं उनखां अलावा तूरियूं कल्ह वारियूं इलाही सारियूं पयूं छो त लंच में घटि खाधियूं वयूं त इहे ई हाणे असां गरम कंदासीं। थाऊं अञा ताईं सुराण दम न कया आहिनि ऐं कम जो सिलसिलो जारी आहे। लंच करे पोइ विंजी सिंजी नमाज़ पढ़बी जीअं मां कंदी आहियां हर रोज़ु। त मज़ेदार कटलेट्स बि आहिनि। ऐं हिते हा मिक्स अन्न जेको आहे इहो मां अलाए कॾहिं वठी आई हुयमि, यादि न आहे। पर हाणे जेको आहे इहो अॼु भिजायो आहे त असां राति जो पचाईंदासीं हलीम। सो ॾिसूं था त छा थो थिए। अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 15 अगस्त ऐं तक़रीबन 1:15 थियो आहे। मां लंच में पंहिंजे लाइ मच्छी फ्राई कई आहे। सुराण मच्छी न खाईंदी आहे, इन करे सुराण जे लाइ जेको आहे राति जो चिकन कढ़ाई पचाई त मां उहो ई गरम करे रखियो आहे। ॿ मानियूं असांजूं रेडी आहिनि छो त लंच में असां ॿई आहियूं। ऐं कल्ह बि मां जेको व्लॉग जी कुझु टुकड़ियूं रिकॉर्ड कयूं पोस्ट न कयूं छो त असां वटि इंटरनेट जो इलाही वॾो प्रॉब्लम आहे। असां नए कनेक्शन लाइ बि
अप्लाई कयो आहे जेसि ताईं असांजो उहो नओं कनेक्शन जेको आहे लॻे। ऐं अॼु बि हिन महिल ताईं मां इन करे कुझु रिकॉर्डिंग न कई, इन लाइ त जीअं मूंखे अंदाज़ो ई न आहे त मां रिकॉर्ड कंदी वञा ऐं पोइ मां पोस्ट केॾी महिल कंदमि। सो हिन महिल मां त सभिनी खां पहिरियों लंच थी कयां ऐं थोरो मां चयमि स्टार्ट थी कयां व्लॉग खे अॼु ॿिए ॾींहं ते बि। सो इनशाला अॼु में इंटरनेट जो आहे आसरो त उहो बिल्कुलु परफेक्ट ठीकु थी वेंदो ऐं उन खां पोइ मां तव्हां सां पंहिंजो व्लॉग शेयर कंदमि। अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 16 अगस्त ऐं तक़रीबन पौणा 10 थिया आहिनि। अंगारे जो ॾींहुं आहे ऐं ज़हरा अंदरि थांव थी धोए सफ़ाई करे वई आहे ऐं मां सोचां थी त अॼु पंहिंजो व्लॉग कुझु त रिकॉर्ड कयां। कल्ह बि 15 ते बि मां बिल्कुलु हिकिड़ी झलक रुगो रिकॉर्ड कई। वजह इहा ई आहे त इंटरनेट प्रॉब्लम सॉल्व थी नथो थी, न नओं कनेक्शन थो लॻे न पुराणे कनेक्शन खे सही था करे वञनि। सो असां रेडियूं करे करे मां त छिती थी पई आहियां। सिधी ॻाल्हि आहे, मुंहिंजो वस नथो पुॼे त मां माण्हुनि खे खाई छॾियां जेके ज़िम्मेदार आहिनि, पर कुझु नथो करे सघिजे। सो सोचियमि त हलो उमेद जे आसरे ते भला कुझु अॼु थोरी घणी रिकॉर्डिंग कयां। सो उहा मां करे रही आहियां। सॼे ॾींहं में अलाए छा छा कंदमि ऐं इरादो इहो आहे त ट्यूसडे बाज़ारि वञा, जेका प्रॉपर त न लॻी हूंदी पर सब्ज़ी फ्रूट इहे त लाज़मी खपे थो मूंखे। ऐं उनखां सवाइ ॿाहिरि हिन महिल ॾाढी उस आहे तेज़ ऐं पोइ ख़बर न आहे त पोइ छा थींदो। या उस वञी बि सघे थी, मींहुं बि वसी थो सघे, कुझु बि थी सघंदो आहे। त मुंहिंजो उहो प्लान आहे ॿाहिरि वञण जो। पोइ वेंदमि त लाज़मी तव्हां सां उहो बि शेयर थींदो, यकीन। सो फ़िलहालु हे मां हिते पंहिंजे प्लांट्स जो हाल अहवाल पई वठां त सोचियमि त उहो हाल अहवाल तव्हां सां बि शेयर कयां। सभु हैप्पी, मां बि हैप्पी। हिन महिल मां हीअ असुराणी जी शर्ट हिकिड़ी कटे रखी आहे, इहा सिबणी आहे। अहिड़ी सलवार बि अथसि, उहा बि फाइनली सिबंदमि। पर फ़िलहालु मां हिन जी शर्ट कटी आहे ऐं वेट थी कयां खीर वारो ईंदो त मां खीर काढ़े पोइ वेंदमि ॿाहिरि। हा मां अंदरि करे छॾिया आहिनि। हे अञा पैन कुझु आला आहिनि, हिननि खे हिते रखियो आहे। खीर हिते कढे थो। हूअं त मां हल्की बाहि ते काढ़ींदी आहियां, अॼु हुनखे तेज़ बाहि ते थी काढ़ियां छो त मूंखे ॿाहिरि वञिणो आहे ऐं मंझंदि खां पोइ बारिश शुरू थी वेंदी आहे। इन करे मां चाहियां थी त मां हिन महिल ई जेको आहे पंहिंजो कमु करे ऐं वापसि अची वञा। ऐं हिन महिल टाइम थियो आहे तक़रीबन 11 वॼी कुझु मिंट, त 11:15 11:30 खां पहिरियों मां हितां निकिरी वेंदमि घर मां ऐं वापसीअ ते तव्हां सां शेयर कंदमि त मां शॉपिंग कई न कई, छा वठी आयमि, ॿाहिरि सूरत हाल छा हुई। छो त फ़ोन ॿाहिरि खणी जेको आहे रिकॉर्डिंग करणु ॾाढो रिस्की आहे। सो फ़िलहालु अॼुकल्ह मां इहो रिस्क खणण जे लाइ तयारु न आहियां। खीर काढ़े बसि पोइ मां निकिरां थी। 12:15 थिया आहिनि ऐं मां वापसि अची वई आहियां कलाक जे अंदरि अंदरि, बल्कि अञा कुझु देरि पहिरियों ई आई हुयमि। सो सभिनी खां पहिरियों त मां इहे पुराणी चादरूं वरितियूं जेके सेकेंड हैंड रिलियुनि में विझण जे लाइ। छो त मां रिलीअ में जेके लॉन जा कपिड़ा विधा न, मूंखे सफ़ा मज़ो न पियो अचे, रिली में ॼण जान ई न हुई। त मां फाइनली इहे वठी आई आहियां। त इन्हनि खे हाणे विझंदमि मां मशीन में ऐं हुन सां गॾु गॾु भाॼियूं वरितमि, बसर पटाटा। फ्रूट में रुगो अंब वठी आयमि छो त जंहिंखां असां फ्रूट वठंदा आहियूं उहो अञा उन महिल फ्रूट संदल ते हणे पियो। सो मूंखे हुई इहा तकड़ त भॼ भॼां त बारिश न थी वञे। झुड़ एॾो कारो थी वियो ऐं घणो जो मां बसि तकड़ में शॉपिंग करे जेका ज़रूरत जी हुई वठी भॻमि। सो खीरा, बंद गोभी, टमाटर ऐं भिंडियूं, उहे ई सीज़न जूं जेके भाॼियूं आहिनि। ऐं चाइनीज़ कुझु भाॼियूं फ्राइण चयो त बसर, शिमला मिर्च, गजरूं वग़ैरह, हिन में आहिनि गजरूं ऐं तो बसि इहा ई पालक वरिती थोरी। पालक त केॾी महांगी हैरत थी लॻे मूंखे। गुआर वरितमि। इहे सब्जियूं जीअं त असां इलाही खाईंदा आहियूं, इन करे सभु सब्जियूं अची वियूं। सो हाणे सभिनी खां पहिरियों त इहे चादरूं विझंदमि मशीन में त जीअं धुपिजी वञनि, ज़ाहिर सुकण में टाइम वठंदियूं। इहे कंदमि, उन सां गॾु गॾु इहे भाॼियूं अंदरि कंदमि ऐं लंच जी तयारी कंदमि। हितां त मां सॼियूं सफ़ाइयूं सुथरायूं करे छॾियूं। बसरनि जी बास्केट बि धोई साफ़ु करे बसर हुन में चङी तरह सां विधा आहिनि प्रॉपरली। ऐं इहे कपिड़ा मां कोन धोतमि, जेके चादरूं वठी आई आहियां, छो त बारिश शुरू थी वई आहे। ऐं हिते मां पचायां थी बसरनि पटाटनि जो मज़ेदार बोड़, जंहिंमें मां मच्छी ऐं मुंडी जा कुझु पीसिस विधा आहिनि। सो हाणे हिन बोड़ खे ॾिनो आहे दम। ऐं अॼु मां तव्हांखां हिन ई व्लॉग मां मोकिलायां थी। बोड़ जी बाहि घटि कयमि, थोरो ॿाहिरि था हलूं, बारिश जो नज़ारो कयूं। सो मींहुं हिते ॾिसो वसंदो रहियो आहे, फर्श हिते सॼो आलो थी वियो आहे ऐं झुड़ आहे इलाही कारो।
सो हूअं त कपिड़ा त छांव में सुकी वेंदा, पर वॉशिंग मशीन जेका आहे ॿाहिरि पई आहे त उनजे मथां बारिश पवंदी हूंदी, तंहिंजे करे मां कपिड़नि धोइण जो, चादरूं धोइण जो इरादो बदिलाए छॾियो आहे। त तव्हां खां मां हिन व्लॉग मां मोकिलायां थी, ऐं कुझु क़ाबिले ज़िक्र हूंदो, कुझु रिकॉर्ड करण जहिड़ो हूंदो त मां उहो करे वठंदमि, ऐं वरी इहे ई हिकु ॿिनि ॾींहंनि में टुकड़ा ॻंढे ॻंढे तव्हां ताईं पहुचाईंदमि। छो त बहरहाल हिन महिल मां इंट्रस्ट घणो इन करे बि नथी वठां व्लॉग्स ठाहिण में, इंटरनेट कोन्हे, हाणे बि कोन्हे, मूंखे ख़बर न आहे त हे व्लॉग कंप्लीट करण खां पोइ मां तव्हां सां कॾहिं शेयर कंदमि, उहो अलाह बहितर थो ॼाणे, पर बसि कुझु न कुझु जेको आहे मां सो कुझु न कुझु जेको मां कंदी थी रहां उहो तव्हां सां यकीनन शेयर कंदी रहंदमि। बसि थोरी ढिली थी वियमि इन करे, थोरी सुस्त थी वियमि त शेयर करण जो कोन्हे ऑप्शन मां वटि। पहिरियों मां पंहिंजो जेको पैकेज कराईंदी आहियां उन तां मां 2 वीडियोज़ शेयर कयूं त ख़बर पई पैकेज ख़तमु थी वियो इन करे मां तकड़ि नथी कयां। सो हाणे तव्हांखां मोकिलाइजे थो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो, मुंहिंजी तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारी दुआऊं। इंशाल्लाह वरी ॿिए व्लॉग में, नए व्लॉग में मिलंदासीं, तेसि ताईं अल्लाह वाही।